खैरपुर में रिसालत राजपूत जे क़त्ल केस में अहम अगभराई थी आहे। पुलिस वधीक हिक जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे त रिसालत राजपूत जे क़त्ल में मुलविस जवाबदार नवीद जतोई खे गिरफ़्तार कयो वियो आहे। कुझु ॾींहं अॻु JWC अॻवान नूर सबा जे भाउ खे क़त्ल कयो वियो हो। SSP खैरपुर जो चवणु आहे त वधीक जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस जा मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छापा जारी आहिनि। अहम ख़बर ॾियूं पिया खैरपुर में रिसालत राजपूत जे क़त्ल केस में अहम अगभराई थी आहे। पुलिस वधीक हिक जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त रिसालत राजपूत जे क़त्ल में मुलविस जवाबदार नवीद जतोई खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया त कुझु ॾींहं अॻु JWC अॻवान नूर सबा जे भाउ खे क़त्ल कयो वियो हो। SSP खैरपुर जो इन हवाले सां चवणु आहे त वधीक जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस जा मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छापा जारी आहिनि। अहम ख़बर आहे खैरपुर मां नाज़मा सां शेयर कयूं पिया जिते रिसालत राजपूत जे क़त्ल केस में अहम अगभराई थी आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया पुलिस वधीक हिक जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त रिसालत राजपूत जे क़त्ल में मुलविस जवाबदार नवीद जतोई खे गिरफ़्तार कयो वियो आहे। आगाह कंदा हलूं अव्हांखे कुझु ॾींहं अॻु JWC अॻवान नूर सबा जे भाउ खे क़त्ल कयो वियो हो। इन हवाले सां SSP खैरपुर जो चवणु आहे त वधीक जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस जा मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छापा जारी आहिनि।